हनुमान जी पूजा। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू भगवान हनुमान जी पूजा कंदो आहे हुनखे सेल्फ कॉन्फिडेंस यानी आत्मविश्वास में वाधारो थींदो आहे। नकारात्मक ऊर्जा हुन खां तव्हांजे बॉडी में घटिजंदी आहे ऐं पॉजिटिव थॉट्स पंहिंजो पाण वधण लॻंदा आहिनि। हनुमान जी जी नित्य पूजा करण सां तव्हांजी काया निरोगी थींदी आहे यानी तव्हांखे कोई रोग बि नथो सताए सघे। कम में अगरि बाधाऊं अचंदी हुजनि त भगवान हनुमान जी जी नित्य पूजा करण सां हुन बाधाउनि जो बि नाश थी वेंदो आहे। कुंडली में अगरि तव्हांखे शनि जी महादशा हलंदी हुजे या 7.5 हलंदी हुजे या 2.5 वारी हलंदी हुजे, तव्हांखे हनुमान जी जी नित्य पूजा करण सां हुन मां बि रिलीफ मिली वेंदो आहे। मंगलवार जे ॾींहुं ऐं शनिवार जे ॾींहुं हनुमान जी जी पूजा अति लाभदायक साबित थींदी आहे। हनुमान जी जी पूजा तव्हांखे धन प्राप्ति बि कराईंदी आहे ऐं अगरि तव्हांखे बुरा सपना सताईंदा हुजनि, हनुमान जी जी नित्य पूजा करण सां हुननि जो बि नाश थी वेंदो आहे। थी सघे त मंगल जे ॾींहुं या छंछर जे ॾींहुं हनुमान मंदिर वञी करे भगवान खे सिंदूर ऐं तेल अर्पण कंदा। भगवान जो राइट पेर मां सिंदूर खणी करे पंहिंजे मस्तक ते लॻाईंदा त हनुमान जी जी कृपा तव्हांजे मथां बरसंदी। सच्ची श्रद्धा ऐं विश्वास रखी करे हनुमान जी जी पूजा कजो त भगवान तव्हांजी सभु मनोकामना पूरी कंदा।